आहियूं वॾियूं उनमां असां खीर पीता आहियूं पर असांखे को बि सपोर्ट न आहे। असीं पंहिंजे खीसे में कंदा आहियूं, ॿिए सभु आवाम ॾींदी आहे। आवाम आहे त असीं आहियूं, आवाम न आहे त असां न कुझु न आहे। असीं हुकूमत सां इहो अपील कयूं था त मल रांदि खे ॾिठो वञे, मल ते थोरी नज़र ॾिनी वञे त छा लाइ करे ॿियूं रांदियूं ॾिस, क्रिकेट ॾिस, फुटबॉल ॾिस, अलाए किथे किथे चढ़ी वियूं आहिनि। इहा सिंधी सखावत आहे। सिंधी सखावत छा लाइ बंदि आहे? हिनखे बहाल कयो वञे। हीअ ॿाहिरी मुल्क में असांखे रहणो वञे। छा लाइ करे असीं जेको बि कयूं था पंहिंजे खीसे मां कयूं था। आवाम ॾिए थी, न त पोइ असांखे को बि वॾो माण्हू सपोर्ट नथो करे। महिरबानी ठठे का तालुक रखंदे मूंखे मल वणंदे 2.5 साल थिया तक़रीबन। असां हिकिड़े घर मां 11 ॼणा मल आहियूं। असांजी सिंध जी सकाफ़त असांखे हिन सां इश्क़ आहे। असां पंहिंजी पूरी ज़िंदगी हिन मल खे ॾेई छॾी आहे। अञा बि असांजा ॿार नंढा आहिनि पर उन्हनि खे बि असीं घर में तयारु करे रहिया आहियूं। ऐं हर कुझु असीं जेको कुझु बि करियूं था असीं मज़दूरी करे करियूं था। ऐं मलाखड़ा आहिनि त या ग़रीब आवाम असांखे ॾिए थी। हुकूमत कुझु बि असांखे नथी ॾिए। असांजी वधि में वधि साईं मुराद अली शाह सां अपील जे तूं सॾाए थो अली वारो त इहा अली जी महिरबानी आहे। बराए महिरबानी असांखे सुञाणे वञे, असांजी क़दुरु कई वञे। महिरबानी।